खुदा जी साजो कसम अबू बकर सही ईमान आंदो अम्मा खदीजा ईमान आंदो हजरत सैयद ईमान आंदो नंढी उम्र में कलिन में रात करण वारो 9 साल जो शहजादो जो सोहणो अली शेरे चली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर उन ईमान आंदो दियो दियो दीन वजे पयो वधंदो अल्लाह अल्लाह है तारीख में अचे पयो 40 माण्हू मुस्लमान थियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो मुंहिंजा साईं घोर वञा है कुर्बान वञा है मांखे मोकल ॾे मां काबतुल्लाह में अल्लाह जी तौहीद जो ऐलान करियां पाण फरमा अबू बकर सॼो मको मुशरिक सां भरियल सब माण्हू असांजा दुश्मन कुझु सब्र करजे मुंहिंजो यादो फाटे ऐलान कयो वयो फिलाने ॾियारे ते अबू बकर वाइज़ो कंदो हालांकि मुंहिंजो सोनो अबू बकर तबियत में तमाम पुरतबार साबिरीन शख्स हुयो माण्हू पिया चवनि त बाबा कीअं वाइज़ो कंदो पंहिंजा परावा चौक दरजोक काबे में माण्हू दाख़िल थिया सैयदना अबू बकर सिद्दीक़ तकरीर शुरू कई खुतबो पियो पढ़े अरबी दान हुयो खुतबो पढ़ंदे पढ़ंदे इन लफ़्ज़नि ते आयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु माण्हुनि चयो चुप कर कातलाना हमलो थी वियो कंहिं नंढो हयो कंहिं बुक खई सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नो बेहोश थी वियो उन ज़माने में अम्मा भी मुसलमान न हुई अबू भी मुसलमान न हो अल्लाह अल्लाह वो मुसलमान था सहाबिया जो शरफ मिलियो वाहिद सहाबिया जनाबे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजो अबू भी सहाबी अम्मा भी सहाबियाणी घरवारी भी सहाबियाणी पुट भी सहाबी त पाण भी सिद्दीक़ अकबर जो सहाबी रसूल अबू बकर सिद्दीक़ सही के सॼो ॾींहुं बेहोश होश न हो अम्मा मथा पाणी जरूरी थी या मुसलमान न थी अबू मथा तो चे कल्लिमनी या अबू बकर सॼो ॾींहुं गुज़री हो सकर वारो मतो महीनो छा जो आहे जमातुल अव्वल वो जमात सानिया में छा थियो आहे कंहिंखे बि ख़बर न आहे फिलाने जी साल करा याद आ फिलाने जो जमण याद आ फिलाने जी वर्सी याद आ जे याद ना है तो खलीफा अव्वल खलीफा बिला फसल खलीफतुर रसूल जे वफात जी तारीख तो याद ना है मोहम्मद में अव्वल नंबर में आहे तो सैयदना अबू बकर सिद्दीक़ और या तो जे सुभान अल्लाह न ॾाढा न चइजांइ शकी थी जाए सिद्दीक़ अकबर जा वॾा फज़ाइल हिन क़ुरान पाक में खुदा जी ज़ात जो कसम मां जेकॾहिं ॻाल्हायां टाइम थोरो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे जेको सभिनी खां अफ़ज़ल नथो समझे अफ़ज़ल नथो समझे न वो क़ुरान जो इनकारी वो क़ुरान जो ऐं जेको क़ुरान जो इनकारी आहे मुस्लमान आहे तव्हां पाण फतवा ॾियो मां मुफ्ती न आहियां मुफ्ती आज़म वला यादल उलुल फज़ल इन ते तस्दीक करे वाइज़ कर इन आयत में सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी फजीलत सभिनी सहाबन में अफजल अबू बकर सिद्दीक़ शाम जो टाइम थियो थोड़ी थोड़ी चुरपुराई अखियूं खोले अम्मा भजंदी आई तो पानी घुरंदो अबू दमा ताचे बो कल्लिमनी अबू बकर मूसा गल अम्मा मता बीठी उन पानी पी जियां जो होश आयो सकर जा मुसलमानों कलमे वारो तवज्जो कयो इने भी ॾिठई
सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के अम्मा दी चवे अबू बकर पानी पी के तो निसी करे चे तो कैफा हबीबी रसूलुल्लाह शाहाला मुझे साईं जो अम्मा दी चवे से अबू बकर गाल बुधो एतरा सारा त्याम के पाक में तू जा दुकान कपड़े जो तो जो नालो न वरतो मोहम्मद जो कलमो पढ़ियो तई जो हालियो जो तई असांखे तुझे यार जो पतो कोने चवे सो अम्मा पाणे में माई मुसलमान उन खां वञी पुछी सैयदना अबू बकर सिद्दीक जी अमड़वाई उहा माई आई पुछेस दो कैफा हबीबी रसूलुल्लाह शाहाला मुझे साईं जो ऐं मुझे साईं जे सहाबन जो चवे थी अल्हम्दुलिल्लाह साईं जन खुश आहिनि दारे अर्क में मौजूद अमर जी चवे अबू बकर अमर उन पांजे मुर्शिद जो आवाज़ ॿुधी हाणे मानी तक पाणीअ जो ढोको दबी हाणे वा यार सिद्दीक अकबर चवे तो अमर करण सां ॿुधो थमे अखियुनि सां ॾिसण थो चाहियां अल्लाह अल्लाह इन करे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इन इश्क जी तर्जुमानी कंदे अल्लाह वारे हीअं चयो चवे तो न परवाने को चराग बुलबुल को फूल बस लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी हज अच्छा मगर में बावजूद उसके मुसलमान हो नहीं सकता न जब तक कट मरूं सैयद यसरब की इज्जत पर खुदा गवाह है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा नारे मायूं खणी आई हिक हुन मां जेको ले ॿुधो ॿुधो बाबा ने थोरो खोल बाबा ने खोल अल्लाह बरकत करे वो सही रात न हले त चलो मुंह में हला ॾाढा सुभाणे लड़दा है सदको वञाव हिक हुन मां जेको ले ते हथ हिक हुन मर जेको ले ते हथ आयूं साईं जो ॾिठो अबू बकर सईदो अचे साईं ने उथी वेठा उथी भी अबू बकर के फाकरो पाए पांजे गोद में सुमारियो सकरवारो हजरत अरकम जे घर में गोद मदीने जे मीर जी ही चेहरो अबू बकर सिद्दीक जो काफरन के पेट में सूर पयो जी हाने तो पवे मुला वधिया जमीयत वारा वधीरा चंगन भलन के अमन मार चले रही है अल्लाह राशिद मामू साहब कड़ी चंगन भलन जे पेट में वीलो पेजी आ इंशाअल्लाह 2023 वारी इलेक्शन में चंगन भलन जा चो लाह निकरंदा ता सकर वाला साथ न लीदो जा होरिया दा चो चंगन भलन के पेट में सूर पेजी उन जमाने में मुलावदिया कुछ कयो हाने पाण में मीटिंग दा कर मीटिंग करे हिकड़न चयो त कदो तालकात कयो बस अचण न वञण न ॻाल्हाइण ॿियनि चयो त न कढोस आख़िर टिनि चयो त न क़तल कयोस इन ॻाल्हि ते मशवरो करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते रात जो तलवारों खणी करे अची बीठन मारण जे लाइ क़त्ल करण जे लाइ अल्लाह अल्लाह रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे दिलबर खे जो मुंहिंजा जानी हाणे तुंहिंजे राह ते रहणो सही न आहे हाणे तुंहिंजा दुश्मन थी वई हाणे तुंहिंजो क़त्ल जा इरादा करे आया अथई पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हार
अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञ हिनन मकर कयो अल्लाह जिब्रील कुरान जी आयत खणी आयो शक्कर वारो ओ मुसलमानो आका से नंढ पया हा कुरान लगी आयो केते लिखियल कुरान में अल्लाह तवा सब ॾाढा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाई दवा इद यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूका औ यक़तलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए आमीन त चओ वञी ॾिसी आ मको वञी मदीनो मक्के में जलाला मदीने में जमाला होॾे रब्बुल आलमीन जो घर आ होॾे सदको वञा से रहमतल लिल आलमीन नबीअ जो घर आ शक्कर वारो मां 3 दफ़ा मदीनो मको घुमी आयो आ बाक़ी अल्लाह जी ज़ात जो कसम आ हे कुरान हथ में आ हुजूर जे रोज़े जे साम्हूं ॼारे जे साम्हूं भी अखियूं बंद करे मां तसव्वुर कयो न बाक़ी सुणो अबू बकर ऐं सुणो उमर हुजूर सां गॾु जन्नत में फाकुर पाईंदा अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल भर हिननि खे बि मकर पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हार सेमा वञा वॾा वॾा दोॾा पाणियूं बीठा अल्लाह फरमावा यमकुरून मुंहिंजा जानी उन्हनि मकर कयो आहे व यमकुरुल्लाह तुंहिंजे रब फ़ैसिलो करे छॾियो वल्लाहु खैरुल माकिरीन ओ मुंहिंजा दिलबर तुंहिंजो रब फ़ैसिले करण में सभिनी खां भलो सोनो नबी दिलबर नबी आमना जो लाल सदको वञासि सल्लल्लाहु अला मुहम्मद पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हारियो अली जी मुंहिंजा साईं हे वठो चादर मां मुहम्मद जे बिस्तरे ते सुम्ह काबर मुझे मारना लायो हने दीवान बाहर ओ जो हमलो कंदई अली भी बहादुर हो जी चवे साध कर जी हल धना न करे हां भाई जे कर जी हले तो तभी दुश्मन जे मुंह में जे हुजूर जे बिस्तरे ते सुमे तो तभी दुश्मन जे मुंह में अली जवाब ॾिनो अली बहादुर केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली केड़ो अली हसन हुसैन जो बाबू अली एड़ो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली नमाजी अली रोजे वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली एड़ो अली शक्कर वारो असां जमियत वारा जो मुर्शिद सोहणो अली ॾाढा चो अली अलिया मोहम्मद सां चओ यार मां लाड़काने जो मौलवी आहियां ख़बर आहे लाड़काने वारे मौलवीअ खे जमायत बि टाइट लाउड बि टाइट सीध न वठी तो न हाणे मुंड में शुरा थी हाणे थी साईं अज़ीज़ पियो चए साईं थोरो तोखे देर ॾियूं मां चयो न ठीकु आहे जेको टाइम चयो त पर जमात थोरी आहे मां चयो क़ुरान पढ़ंदासीं माण्हू ईअं क़ुरान ते परवाने को चिराग हाय ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हे सभु हे आशिक़ आहिनि क़ुरान जो वाइदो शुरू थियो मुस्लमान घरों निकिरंदा डोड़ंदा सॼो अल्लाह जे क़ुरान ॿुधण जे लाइ हिन रोड ते वेठा आहिनि सॼी रात जलसो हलंदो जो इंशाअल्लाह आखिर में जरे घर हलंदासीं न खाली न हलंदासीं मौलाना रब जे रहमत सां पंहिंजा गोद भरे हलंदासीं सब ॾाढा चो इंशाअल्लाह मुजाहिदन वांगुर चो इंशाअल्लाह अल्लाहु अकबर साईं पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हारे ईअं वया ये अल्लाह से फरमाए मुंहिंजा महबूब वारी मां मुठ भर वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा सोहणा वारी मां मुठ भरे करे हणे न तूं त चुटिया ने मां अल्लाह पाण चई दे न सुभान अल्लाह
वारी मामुट में वजालना मिन बैन अयदीहिम सद्दा व मिन खल्फिहिम सद्दा फगशयनाहुम फहुम ला युबसिरून। ये करे जो ठकाव कर रहियो अखिन में अची करे भयने जण त वडो तूफान मची वयो। सोनो नबी दिलबर नबी मुरकंद सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दरवाजे ते आयो। दरवाजो खड़कायो जी कंदो निकरी आयो। पान फरमा अबू बकर जी मुंहिंजा दिलबर जागे पयो। आओ मुंहिंजा साईं निंड न ईंदी थई सोना साईं ईंदी छो पियो जागे। सोना तव्हां चयो हो कॾहिं न कॾहिं काफ़र तौहीद बयान करण जे करे असांखे गुमको छॾाईंद। उन राति खां वठी करे अॼु राति ताईं महाराज मुंहिंजा जानी मां निंड न कंदो आहियां। मुंहिंजी नज़र दर में हूंदी अल्लाह अल्लाह। साईं फरमायो यार वारात अची वई आहे जे घोर वञाए मां त बारो कुर्बान निकिरी पियो। ईअं न चयूं त बचा नंढड़ा पार त करे अचां साल खां मोकिलाए अचां अबे अम्मा जी पार त न निकिरी पियो। हुज़ूर पुरनूर अॻिते हली करे फरमाया अबू बकर जी मुंहिंजा सोहणा पाण फरमायो सवारी जियां ॾाढो भलो थी पए। सोना सवारी आहे। हुज़ूर पुरनूर हेॾे बि नज़र कई हेॾे बि नज़र कई सवारी त नज़र कोन आई। अल्लाह अल्लाह हेठि वेही करे चवे तो मुंहिंजा जानी मां घोर वञां कुर्बान वञां। अबू बकर सिद्दीक जा कुल ओ मोहम्मद करीम जी सवारी। अल्लाह अल्लाह पंहिंजनि कुलनि ते खणी करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जबल जे चोटी ते पहुचाई गार जे मुंहं ताईं। उन ज़माने में रस्तो ठहियल कोन हो हाणे त रस्ता ठहियल आहिनि। चढ़ण में अढाई कलाक लहण में 3 कलाक। वारे वाह यार सोना सिद्दीक हुज़ूर के मथे कुलनि ते खयूं थो वञे। हालांकि मुंहिंजे साईं जो वज़न केॾो हो असां त चवंदा हो हुज़ूर जो वज़न न कयो पर जे कयो था त जो उलमाए हक़ उलमाए देवबंद जमियत उलमाए इस्लाम जो अक़ीदो ॿुधो तराज़ी आणियो। हुन तराज़ी जे पलड़े में 7 आसमान 7 ज़मीनूं हुन में जो कुछ आहे उहो रखो। सारा माण्हू विहारियो आलिम हाफ़िज़ हाजी क़ाज़ी मुजाहिद शहीद सवाल को साहब अल्लाह अल्लाह। हिन सवाल के नबियन खे विहारे करे हिन सवाल के नबी विहारियो। हिन आमिना जे लाल महबूब ज़ुल जलाल मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के विहारे करे। हाणे को मां जो लाल नाए जो तोर करे। हाणे रब करीम खे तो ओ मुंहिंजा रब करीम हिकिड़े पलड़े में पूरी कायनात विहारी नबी विहारियो। हिन तुंहिंजो हबीब तुंहिंजो महबूब विहारियो तोर करे। असांजो बने जो अक़ीदो जॾहिं रब तोर कंदो सॼी कायनात जो वज़न घटिजी वेंदो। मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो वज़न सभिनी खां वधी वेंदो।